सिंध स्मॉल इंडस्ट्रीज कारपोरेशन एम्प्लॉइज यूनियन जे मरकज़ी सदर ते 47 ॾींहं बि प्रेस क्लब आडू मुलाज़िमनि पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। यूनियन जे अॻवाननि सरफराज़ चन्ना, निसार अली ख़ासि अली, एजाज़ अली चन्ना, फ़कीर नियाज़ अली कल्होड़ो, अलहरिनो कमरानी, खैर मोहम्मद मंगी, नवाब अली, अब्दुल्ला, अनवर अली, नदीम अली चन्नो, हाजी ख़ान, रफ़ीउल्लाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 4 हफ़्तनि खां सरापा एहतजाज आहियूं। पीपी जी ही कहिड़ी जमहूरी हुकूमत आहे जेका मुलाज़िमनि जी पुरअमन एहतजाज जो नोटिस नथी वठे। SSIC जे मुलाज़िमनि खे गुज़िरियल 7 महीननि खां पघार पेंशन न थी सघी आहे। साल 2012 खां ग्रुप इंश्योरेंस बि ख़त्म कई वई आहे। 2016 खां मुलाज़िमनि खे अपग्रेड बि न कयो पियो वञे, जेको इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन दादू पिणु मुलाज़िमनि जे एहतजाज जो नोटिस वरितो आहे ऐं अहिड़ी प्रेस रिलीज़ पिणु जारी कई आहे। मुलाज़िमनि CM सिंध, वज़ीर सनत, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी इंडस्ट्रीज़ ऐं ॿियनि वसिवारनि खे अपील कई आहे त पुरअमन एहतजाज जो नोटिस वठी असांजा जाइज़ मसइला जल्द हल कया वञनि।